नहमदहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम अल्लाह ताला ख़ुदा ताला जो ज़ाती नालो या ख़ुदा ताला जा ज़ाती नाला। सवाल है तो ख़ुदा ताला जा ज़ाती नाला छा आहिनि? जवाब है तो ख़ुदा ताला जो ज़ाती नालो अल्लाह आहे। उनके इस्म ज़ात ऐं इस्म ज़ाती भी चवंदा आहिनि। अल्लाह ताला जा सिफ़ाती नाला। सवाल, लफ़्ज़ अल्लाह खां सवा ख़ुदा ताला जा ॿिया नाला ख़ालिक, राज़िक़ वग़ैरह उन्हनि खे छा चवनि था? जवाब, लफ़्ज़ अल्लाह खां सवा अल्लाह ताला जा ॿिया जेके नाला आहिनि उन्हनि खे सिफ़ाती नालो चयो वञे थो। सवाल, सिफ़ाती नालनि जी छा माना आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जूं घणेई सिफ़तूं आहिनि। मसलन क़दीम हुअणु यानी हमेशा खां हुअणु ऐं हमेशा रहणु। आलिम यानी हर शइ खे ॼाणण वारो हुअणु। क़ादिर यानी हर शइ ते उनजी ताक़त ऐं कुदरत जो हुअणु। हई यानी हमेशा खां ज़िंदा रहणु, हमेशा ज़िंदा रहणु वग़ैरह। त जेको नालो उन्हनि सिफ़तुनि मां कंहिं सिफ़त खे ज़ाहिर करे उनखे सिफ़ाती नालो चइजे थो। मिसाल जे तौर ते हिकिड़े माण्हू जो नालो जमील आहे, जेको सिर्फ़ु उनजी ज़ात जे लिहाज़ सां सुञाणप जे लाइ रखियो वियो आहे। हाणे उन में कंहिं सिफ़त जो लिहाज़ कोन रखियो वियो आहे, पर इन माण्हूअ जमील नाले माण्हूअ इल्म बि सिखियो, लिखण बि सिखियईं, क़ुरान पाक हिफ़्ज़ यादि कयईं। त इन्हनि सिफ़तुनि जे लिहाज़ सां उनखे आलिम, कातिब, हाफ़िज़ बि चइबो। त जमील हुन जो ज़ाती नालो थियो ऐं आलिम, कातिब, हाफ़िज़ हुन जा सिफ़ाती नाला चवराइबा। छो त हुन में हुन जे इल्म जी सिफ़त या लिखण जी सिफ़त या क़ुरान मजीद यादि करण जी सिफ़त जे लिहाज़ सां इहे नाला रखिया विया आहिनि। इन तरीक़े सां लफ़्ज़ अल्लाह त अल्लाह ताला जो ज़ाती नालो, लफ़्ज़ अल्लाह ख़ुदा ताला जो ज़ाती नालो आहे या इस्म ज़ात आहे। ख़ालिक, क़ादिर, आलिम, मालिक वग़ैरह इहे सिफ़ाती नाला आहिनि। सवाल, ख़ुदा ताला जो ज़ाती नालो लफ़्ज़ अल्लाह आहे, हुन जा सिफ़ाती नाला केतिरा आहिनि? जवाब, क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फ़दऊहु बिहा, यानी अल्लाह ताला जा घणेई सुठा सुठा नाला आहिनि, त उन्हनि नालनि सां तव्हां उनखे पुकारींदा कयो। हदीस पाक में बुखारी शरीफ़ में अचे थो इन्ना लिल्लाहि तआला तिसअतन व तिसईन इस्मन मिअतन इल्ला वाहिदा। बेशक अल्लाह ताला जा 99 यानी हिकु घटि 100 नाला आहिनि। सवाल, लफ़्ज़ अल्लाह जी छा माना आहे? अल्लाह उन ज़ात जो नालो आहे जेका वाजिबुल वजूद आहे ऐं तमामु कमाल जूं जेके सिफ़तूं आहिनि उहे हुन में मौजूदु आहिनि। सवाल, वाजिबुल वजूद जो छा मतिलबु आहे? जवाब, वाजिबुल वजूद अहिड़ी हस्तीअ खे चइबो आहे या अहिड़ी मौजूदु शइ खे चइबो आहे जंहिंजो वजूद वाजिब यानी ज़रूरी हुजे ऐं उन जो न हुअणु इहो यानी नामुमकिन ऐं महाल हुजे। जेको वाजिबुल वजूद हूंदो उहो हमेशा खां हूंदो, हमेशा रहंदो, न उन जी इब्तिदा थींदी न उन जी इंतिहा थींदी ऐं कंहिं वक़्त में बि उन जी जेको आहे सो यानी फ़ना न थी सघंदी ऐं ख़ात्मो न थी सघंदो। उहा ज़ात ख़ुदि ब ख़ुदि मौजूदु हूंदी, छो त जेका शइ कंहिं ॿिए खे पैदा करण सां पैदा थिए ऐं वजूद में अचे उहा वाजिबुल वजूद नथी थी सघे। इस्लामी तालीम जे मुताबिक़ अल्लाह ताला वाजिबुल वजूद आहे ऐं उन खां सवा दुनिया जी हर शइ, दुनिया जी का बि शइ जेका आहे वाजिबुल वजूद न आहे। हिकिड़ो अल्लाह पाक ई वाजिबुल वजूद आहे, अल्लाह खां सवा ॿी का बि शइ वाजिबुल वजूद न आहे। सवाल, कमाल जूं जेके सिफ़तूं आहिनि इन्हनि जो छा मतिलबु आहे? जवाब, अल्लाह ताला वाजिबुल वजूद आहे ऐं वाजिबुल वजूद ज़ात पंहिंजी ज़ात में कामिल हुअणु ज़रूरी आहे। वाजिबुल वजूद ज़ात जो पंहिंजे ज़ात में कामिल हुअणु ज़रूरी आहे।
इन कमाल ज़ाती जे लाइ जिन सिफ़तुनि जो उन में हुअणु ज़रूरी आहे उहे सभु उन जे लाइ साबित आहिनि ऐं उन्हनि सिफ़तुनि खे कमाल जूं सिफ़तूं चयो वञे थो। अहिड़े तरीक़े सां सवाल जेका शइ हमेशह खां हुजे ऐं हमेशह रहे उनखे छा था चवनि? जवाबु अहिड़ी शइ खे क़दीम चयो वञे थो। सवाल अल्लाह पाक खां सवाइ कहिड़ियूं शयूं क़दीम आहिनि? जवाबु अल्लाह ताला ऐं उन जे तमामु अल्लाह ताला जी ज़ात ऐं उन जूं तमामु सिफ़ात क़दीम आहिनि। उन खां सवाइ का बि शइ क़दीम न आहे। सवाल जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन खां सवाइ ॿी का बि शइ मौजूदु न हुई त पोइ अल्लाह ताला आसमान ऐं ज़मीन ऐं ॿियनि शयुनि खे कीअं पैदा कयो? जवाबु अल्लाह ताला तमामु दुनिया खे पंहिंजे हुकुम ऐं पंहिंजे कुदरत सां पैदा कयो। हुनखे दुनिया बनाइण में ऐं आसमान ऐं ज़मीन खे पैदा करण जे लाइ कंहिं शइ जी हाजत न हुई। छो त जेकॾहिं अल्लाह ताला बि दुनिया पैदा करण में कंहिं शइ जो मोहताज हुजे त पोइ वाजिबुल वजूद नथो थी सघे। यादि रखो त अल्लाह ताला वाजिबुल वजूद आहे ऐं वाजिबुल वजूद पंहिंजे कंहिं कम में कंहिं ॿिए शख़्स या कंहिं शइ जो मोहताज न थींदो आहे। जेका शइ मोहताज हुजे उहो त मोहताजगी त ऐब आहे ऐं अल्लाह पाक जी ज़ात वाजिबुल वजूद ज़ात जेका आहे तमामु ऐबनि खां पाक आहे। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही अक़ाइद ऐं सही आमाल नसीब फरमाए। या रहमान राहिमीन या रहमान राहिमीन या रहमान या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह।